नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। लाड़काणे में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो कुझु ॾींहं अॻु अलीगोराबाद थाणे जे हद मां। हिकिड़ी हिंदू नारी आरती बाई जेका आहे उहा गुम थी ऐं उनखां पोइ उनजे वारसनि जेको आहे उनजो जेको वालिद आहे डॉक्टर नामूमल उन वञी जेको आहे सो अलीगोराबाद थाणे ते अहिड़ी FIR दाख़िल कराई त हुनजी जेका नियाणी आहे उहा कुझु ॾींहंनि खां वठी गाइबु आहे ऐं उनखे ख़दशो आहे त उनखे अगवा कयो वियो आहे। उनखां पोइ पुलिस जेको आहे सो इन हवाले सां इन्वेस्टिगेशन कई ऐं पोइ इहा जेका छोकिरी आहे आरती बाई इहा कराची में वञी जेको आहे सो मुस्लमान थी ऐं उतां जो जेको रहवासी छोकिरो आहे फवाद अली उन सां हुन जेको आहे सो परणो कयो ऐं उनखां पोइ पुलिस हुननि खे जेको आहे सो कराची मां ई गिरफ़्तार कयो ऐं पोइ अदालत में पेश कयो। इहो केस जेको आहे अञा ताईं हलंदड़ त ज़ाहिर आहे इन में हीउ जेको वाक़ियो आहे इन में हिंदू बिरादरी में काफ़ी जेका आहे लाड़काणे जी ख़ासि करे उन में कावड़ जी लहर पखिड़िजी वई त हीअ ज़्यादती आहे त असांजूं नियाणियूं जेके आहिनि उन्हनि खे खणी करे उन्हनि जो ब्रेन वॉश करे उन्हनि खे अगवा करे वञी उते जेको आहे सो इस्लाम क़बूल कराए उन्हनि जूं शादियूं कयूं वञनि थियूं या उन्हनि सां अहिड़ा जेके आहिनि वाक़िया न सिर्फ़ु हीअ पर ॿिया बि काफ़ी जेके आहिनि वाक़िया न सिर्फ़ु लाड़काणे पर सॼी सिंध जे अंदरि अहिड़ा थी चुका आहिनि त इन हवाले सां काफ़ी सेंसिटिव बि हूंदी आहे हिंदू बिरादरी। हीअ जेको वरी अचानक लाड़काणे जे अंदरि अहिड़ो वाक़ियो पेश आयो त तमामु वॾो हिकिड़ो माण्हुनि में हिंदू बिरादरी में जेको आहे सो हिकु ॾुख ऐं कावड़ जी लहर आई। उन्हनि उहा कावड़ जेको आहे जॾहिं कोर्ट में जेको आहे सो आरती बाई ऐं उनजे मुड़ुसु फवाद अलीअ खे जेका पोइ मुस्लमान थी आयशा जे नाले सां जेको आहे सो मनसूब थी आहे त उहा जॾहिं उनखे कोर्ट में पेश कयो वियो त हुनजे वारसनि ऐं हिंदू बिरादरी जे तमामु वॾनि माण्हुनि जेको आहे सो उते सख़्तु एहतिजाज कयो ऐं हुननि चयो त हुनजी नियाणीअ खे हुननि सां मिलणु ॾिनो वञे ऐं असांजी ॻाल्हि बि जेको आहे सो ॿुधी वञे। हीअ अचानक हिकिड़ो वाक़ियो पेश आयो त छोकिरी वई आहे ऐं उनखे हुननि खयो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे वञी मुस्लमान करे हुननि सां शादी कई। हाणे इन समय कोशिशि कंदासीं त जेके हिन में गिरफ़्तार थियल छोकिरो आहे फवाद अली उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं गॾु गॾु जेके औरत नारीअ जा जेके वारस आहिनि आरती बाई जा उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं हिंदू कम्यूनिटी जे माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त जीअं हिन मामले जी जेका आहे सॼी सूरत हाल साम्हूं अची सघे। ॿिन्ही तरफ़नि जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ ओपिनियन्स ज़रूरु हूंदा, हर कंहिंजी पंहिंजी राय हूंदी, पर बहरहाल जेके जंहिं तरीक़े सां हिन तरी हीअ जेके शयूं थियनि थियूं पियूं ऐं हिंदू ख़ासि करे नारी जेका आहे उनखे जॾहिं अगवा करे कयो वञे थो या उहा निकिरी वञे थी या वञी पोइ शादी थिए थी या पोइ उहा मुस्लमान थिए थी त हीअ जेके आहिनि काफ़ी इशूज़ जेके आहिनि ऐं इम्पॉर्टेंट मामला आहिनि जंहिंमें न सिर्फ़ु इन हवाले सां कानून साज़ी करण जी ज़रूरत आहे ऐं गॾोगॾु हिंदू कम्यूनिटी में जेका इन हवाले सां हिकिड़ी तकलीफ़ ऐं ॾुख वारी लहर जेका आहे उहा पखिड़िजे थी। नाज़रीन लाड़काणे जे अलीगोराबाद महले मां कुझु ॾींहं अॻु हिंदू नारी आरती बाई गुम थी वई ऐं उनखां पोइ हूअ जॾहिं ज़ाहिर थी त हुनजो इहो जेको सो मौक़िफ़ साम्हूं आयो त उहो मुस्लमान थी ऐं उन्हनि जेको आहे सो शादी करे छॾी आहे। सो इन हवाले सां असां संदसि घर में मौजूदु आहियूं। संदसि वालिद डॉक्टर नामूमल असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां ॻाल्हायूं त हीअ सूरत हाल छा हुई ऐं इन तरह सां जेको आहे सो हीउ जेको मामिलो थियो आहे उन में हुनजो जेको आहे सो कहिड़ो चवणु आहे, उनजो छा मौक़िफ़ आहे। साईं डॉक्टर साहिबु इहो ॿुधाइजो त हीअ जेको तव्हांजी नियाणीअ जो मामिलो छा इशू हुयो ऐं तव्हां छा था सम्झो? साईं अलाह खैर करे अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे हिसाब सां खाइण पीअण जे लेवल जे घराड़े वारा आहियूं। को असांजे घर में को वॾो फसाद कोन हो जो छोकिरी मिसाल चऊं त भॼी वई या खॼी वई। असुल में इहो त छोकिरी मुंहिंजी रूटीन वाइज़ ॿिए ट्रेनिंग सेंटर ते वेंदड़ हुई जेका एडमिन जो कमु कंदी हुई। जेतो उन्हनि सेंटर वारनि चयो त असांखे का ख़बर न ईंदी न आहे, पर वेंदड़ ईंदड़ हुई ऐं उन जूं निशानियूं बि पुलिस वरितियूं जाचूं वरितियूं। पर जीअं वई सुबुह जो 11:30 12 तारा त वरी वापसि न आई घर। शाम ताईं असां इंतज़ारु कंदे फ़ोन कईसीं त फ़ोन न पई मिले। उनखां पोइ जांच जूच कंदे NC कटाईसीं। ॿिए ॾींहं ते असां मजबूर FIR कटाइणी पई जेका असां FIR कटाईसीं। चंद ॾींहंनि खां पोइ असांखे इतलाह मिलियो त छोकिरी आई आहे ऐं कोर्ट में पेश थी आहे। माना असांखे का ख़बर पहिरियों न ॿुधाई वई। जीअं ई असां कोर्ट में वियासीं त हला गुला मची वई ऐं असांखे छोकिरीअ सां न पिया मिलणु ॾियनि। असां चयोसीं असांजो हक़ु आहे, असां कहिड़ो ॾोह कयोसीं, न्याणी असांजी आहे, असांखे मिलाए वञे। असां त कोन मिलाइनि पिया। असांजी हिन महिल बि इहो ई अर्ज़ु आहे त असांखे न्याणी सां मिलणु घटि वधि ॾिनो थो वञे। हिकिड़े ॾींहुं एप्लीकेशन मूव कर त ॿिए ॾींहं ते 3 ॾींहं ते थी मिले। माना एतिरे टाइम में कुल 2 दफ़ा असांखे जेको आहे त दारुल अमान में मिलण जी इजाज़त मिली आहे ऐं छोकिरीअ खां असां पुछी रहिया आहियूं, उहा वर्दी नथी ॾिए, साइलेंट आहे। जेको अंदाज़ो आहे जेको मां सम्झां थो पंहिंजे हिसाब सां त छोकिरी डिप्रेस आहे ऐं उहा डिप्रेशन जो मरीज़ थी लॻे ऐं हुनखे ऑलरेडी डिप्रेशन हूंदो थोरो घणो घर में। पंहिंजे हर को माण्हू दवा ते थो हले, अॼुकल्ह मरीज़ आहे पंहिंजे हिसाब सां डिप्रेशन हुयो, पर उहा डिप्रेशन में वई आहे। हाणे हुनखे को अहिड़ो ज़ोरबार या अहिड़ो को प्रेशराइज़ कयो आहे जंहिंमें उहा कुझु नथी ख़ुशी असां सां, बसि चए थी मां छा कयां।
वाट मीन दैट त मां छा कयां माना इन जो सबबु इहो ई आहे त का डिप्रेशन आहे, को प्रेशराइज़ कयो वियो आहे, कुझु हुनखे थी सघे थो को ब्लैकमेलिंग जी स्टाइल मुख़्तलिफ़ कनि था अॼुकल्ह दौर में। असां आख़िर हिंदुनि कहिड़ो ॾोह कयोसीं जो असांजी न्याणी खणी वञी 5-7 ॾींहं लिकाए उन खां पोइ हुनखे डिप्रेस करे प्रेशराइज़ करे ऐं ईमान आणाए मुस्लमान साबित कयो वञे ऐं पोइ ज़ाहिर कयो वञे, इहो ग़लति आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमाननि जे लाइ इहो न पैगाम ॾिनो आहे त को ईअं कयो वञे। पाण सरकार जो हुकुम हुयो त प्रोग्राम जेको बि थिए थो उन में प्यार भरो हुजे ऐं सुठे सलूक सां पेश अचो गैर मुस्लिम सां, ताकी हू पाण ईमान आणे किन माण्हुनि खे लिकाए छपाए खंजर जे ज़ोर ते प्रेशर जे ज़ोर ते हुनखे कलमो भराए मुस्लमान कंदो त इहो त ग़लति आहे। इहो न तव्हांखे सवाबु मिलंदो न उन शख़्स खे सवाबु मिलंदो जेको मुस्लमान थींदो। ख़ुदा रा मां आला हुकाम खे अपील थो कयां, ख़ुदा वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे, जो ज़ुल्म आहे ज़ुल्म जी इंसा आहे, जो कंहिंजी न्याणी खणी वञी लिकाई वञे। असां छा कयूं कंहिंखे कयूं, बेवस ग़रीब आहियूं, जे हुजो आहे पैसे वारो त पैसे जे ज़ोर ते न्याणी छॾायूं आहे, ज़ालिमनि सां विढ़ूं आहे। असांजी न्याणी सां ज़ुल्म थियल आहे, ख़ुदा जे वास्ते असांखे मोटाए ॾिनी वञे। अलाह रसूल वास्ते तो काम खे गवर्नमेंट ऑफ सिंध पाकिस्तान खे पूरी दुनिया खे अपील थो कयां त असां सां इंसाफ़ कयो, असांजी न्याणी असांखे ॾिनी वञे। आख़िर असांखे अहिड़ो ॾोह कयोसीं, असुल ज़ाइतो वञाए को ॿाहिरि न आहियूं बाबा, अहिड़ो ज़ुल्म चङो न आहे, ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिघो वञे त बहितर आहे। ॿियो मां छा थो करे सघां, मां अपील ई करे सघां थो, वरी बि हथ जोड़े अर्ज़ु थो कयां त ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ करे असांजी न्याणी असांखे वापसि ॾियारी वञे। अच्छा साईं, हिकिड़ी ज़रूरु इहा ॻाल्हि पुछंदासीं। ज़ाहिर आहे तव्हांजी न्याणी आहे, ज़रूरु तमामु हीउ वॾो हिकिड़ो अफ़सोसनाक मामिलो आहे, ऐं उन में जॾहिं तव्हांजे घर जे अंदरि हुई उनखे मोबाइल हुई फ़ोन? हा साईं, मोबाइल हुयसि। जी हा। तव्हां कॾहिं इहो महसूसु न कयो त को कंहिं तरीक़े सां हुनजी का अहिड़ी सरगर्मी का अहिड़ी हुई? अहिड़े क़िस्म जो असां कन ॾिठो त कंहिंसां ॻाल्हाईंदे। हा, बाक़ी हाणे चैटिंग ॿार कनि था, मे बि किथां खां चैटिंग थी आहे फेसबुक जे ज़रिए मैसेंजर जे ज़रिए, जेका पुलिस इतलाह ॾिए थी त मैसेंजर जे ज़रिए कुझु ॻाल्हियूं उन्हनि खे हथ आयूं आहिनि, नंबर हथ आया आहिनि जिन ते हुननि जो फ़र्ज़ु आहे त अमल कनि ऐं उन्हनि खे पकड़नि त आख़िर तव्हां छो कंहिंसां या कीअं। पर ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हितां लाड़काणे जी छोकिरी कराची ताईं वई, जेका कॾहिं बि हुन कराची ॾिठी न, ऐं उहा उते कीअं पहुती, इहो बि हिते सुवालु उथारियां थो त इहा उते कीअं पहुती। हुननि जो चवणु आहे, ॿुधण में आयो हुननि जो चवणु आहे त भई छोकिरी चए थी त मां पाण पहुती, पाण जो पहुती त कंहिंजे ज़रिए पहुती, आख़िर छो कीअं पहुती, जंहिंजी त हुनजी ख़बर ई न आहे त कराची किथे आहे, कहिड़ो घरु आहे, कहिड़ो शहर आहे, किथे आहे, त उहा कीअं पहुती। अच्छा, तव्हां जॾहिं हाणे मुलाक़ात कयोसि, ज़ाहिर आहे हुनजी वालदा बि हुन सां मुलाक़ात कई हूंदी, त उनजो छो माना रद्द-ए-अमल छो नथो थिए, कुझु नथी ॻाल्हाए? साईं, मुंहिंजी वाइफ जेका आहे सा ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि करे साइलेंट थी वई आहे, साइको में हली वई आहे, उनजो हुन सां मुलाक़ात न थियो आहे। वए खां पोइ उनखे चऊं था हलण लाइ, उन मिलण लाइ त ॾके थी ऐं थड़के थी, उनजी जिस्म में ॾकणी पैदा थिए थी ऐं प्रॉब्लम्स नथी पवनि। असां इन करे ज़ोर नथा कयूं, उहो साइलेंट लॻी पिया, हींअर बि तव्हां साम्हूं वेठी आहे, बिला शक तव्हां ॾिसो। अच्छा, हाणे कोर्ट में जेको तव्हां केस कयो आहे उन में तव्हां कहिड़ो जेको आहे मौक़िफ़ ॼाणायो? इहो किडनैप जो जेको FIR में आहे त असांजी न्याणी त किडनैप थियल आहे। ऐं हुननि जेके निकाहनामो या जेके काग़ज़ात पेश कया आहिनि उहे सम्झो था त उहे असली आहिनि या नकली आहिनि? का ख़बर न आहे साईं, असांखे इतलाउ अहिड़े क़िस्म जो न मिलियो आहे त को निकाहनामो पेश थियो आहे या छा, वधीक ख़बर ख़ुदा खे ॿियो वकीलनि खे। जेको आहे हाज़िरी हुई कोर्ट में त उन में इहे शयूं कुझु साम्हूं आयूं आहिनि? 5 ॾींहं अवल बि हाज़िरी अहिड़ी का ॻाल्हि कोन कई ऐं वरी हाणे जेका हाज़िरी अॼु हुई उन में बि अहिड़ी का ॻाल्हि कोन कई, पर हुननि चयो त जेको आहे एप्लीकेशन परीं धुर ॾिनी आहे, जवाबदार धुर, त छोकिरी असांखे वापसि ॾिनी वञे। त तंहिं ते असां एतिराज़ वारे त साईं छो छोकिरी ॾिनी, का इन्वेस्टिगेशन का जांच चो वठो, असां कहिड़ो ॾोह करे न्याणी असांजी ॾिनी हुन वेंदी, इहो कीअं तरीक़ो आहे। तव्हां छा था सम्झो, तव्हां बि वालिद आहियो, तव्हां सां तमामु हिकिड़ो वॾो बैड इंसिडेंट थियो आहे, तव्हां छा था सम्झो त इहो हिकिड़ो प्री प्लान थो थिए या उन में छोकिरियुनि जी का ग़लती आहे? साईं हाणे चई नथो सघिजे, छो त सबूत असांखे हिन महिल ताईं कोई न मिलिया ऐं अलाह ख़ैर करे असां सां पहिरियों दफ़ो इहो वाक़ियो थियो आहे। बाक़ी ॿुधंदा रहंदा आहियूं, टीवियुनि ते ईंदो आहे, ॾिसंदा हुआसीं, पर अलाह ख़ैर करे अॼु असांजे मथां गुज़रे थी जेका असांखे ख़बर आहे। ऐं इंतिज़ामिया आहे जेका रहम करे ख़ुदा वास्ते असांजी न्याणी मोटाई वञे। मां वरी बि अपील कंदुमि पाकिस्तान गवर्नमेंट खे, आला हिकाम खे, सिंध हुकूमत खे, पंहिंजे डिस्ट्रिक्ट वाइज़ खे त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी न्याणी मूंखे मोटाई वञे, त ईअं न थिए त सुभाणे मां मरी पवां, हिन ॾुख में या मुंहिंजी घरवारी मरी पए, उनजो ज़िम्मेवारु केरु रहंदो? ख़ुदा जे वास्ते मदद कयो। अच्छा, पुलिस जेको हिन वक़्तु ताईं इन्वेस्टिगेशन कई आहे, तव्हां सम्झो था त पुलिस मां मुतमिन आहियो? साईं, इतलाउ अहिड़े क़िस्म असांखे कोन मिलियो हो, अचानक असांखे इतलाउ मिलियो त अचो ऐं तव्हांजी न्याणी पेश थी आहे कोर्ट में। पर हूअं तव्हां जेका बि जांच थी आहे, पुलिस जेको तव्हां चओ था मैसेंजर जे कुझु जेके हुनखे मैसेज वग़ैरह उन में मुतमिन आहियो तव्हां? इहो पुलिस ॿुधायो साईं, हाणे असांखे त न का सबूत आहे न का ख़बर आहे,
छो त मोबाइल में उन्हनि वटि ट्रेसिंग सिस्टम उन्हनि वटि सभु कुझु उन्हनि खे ख़बर आहे असांखे जीअं हो ॿुधाईंदा तीअं असां चवंदासीं हूंदो तव्हां जेको आहे सो छा आख़िर में मुतालबो कंदव कहिड़ी अपील कंदव ऐं तव्हांजो इन हवाले सां जेको आहे सो ज़ाहिर आहे हिकिड़ो इमोशन बि आहे हिकिड़ो जज़्बात उते बि आहे छा चवंदव बसि असां कहिड़ो जज़्बाती थींदासीं असां अलाह खे ख़ुदा खे भॻवान खे यादि कयूं था वरी वरी बि अपील कयूं था हीअ झोली खणी चऊं था ख़ुदा जे वास्ते असांखे पंहिंजो बचो मोटाए ॾिनो वञे पोइ कंहिंजी बि ग़लती आहे हुनखे माफ़ु आहे भली मुंहिंजे बचे जी ग़लती आहे कंहिं ॿिए जी ग़लती आहे या कीअं बि थियो आहे छा बि थियो आहे हुकूमत महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते असां सां सहकार कंदे असांखे पंहिंजो बचिड़ो मोटाए ॾिनो वञे त मां सभिनि जो थोराए थो असांजी न्याणी मोटाई वञे मां वरी बि अपील कंदुमि पाकिस्तान गवर्नमेंट खे आला हिकाम खे सिंध हुकूमत खे पंहिंजे डिस्ट्रिक्ट वाइज़ खे त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी न्याणी मूंखे मोटाई वञे त ईअं न थिए त सुभाणे मां मरी पवां हिन ॾुख में या मुंहिंजी घरवारी मरी पए उनजो ज़िम्मेवारु केरु रहंदो ख़ुदा जे वास्ते मदद कयो अच्छा पुलिस जेको हिन वक़्तु ताईं इन्वेस्टिगेशन कई आहे तव्हां सम्झो था त पुलिस मां मुतमिन आहियो साईं इतला अहिड़े क़िस्म असांखे कोन मिलियो हो अचानक असांखे इतला मिलियो त अचो ऐं तव्हांजी न्याणी पेश थी आहे कोर्ट में पर हूअं तव्हां जेका बि जांच थी आहे पुलिस जेको तव्हां चओ था मैसेंजरनि जे कुझु जेके हुनखे मैसेज वग़ैरह उन में मुतमिन आहियो तव्हां इहो पुलिस ॿुधायो साईं हाणे असांखे त न का सबूत आहे न का ख़बर आहे छो त मोबाइल में उन्हनि वटि ट्रेसिंग सिस्टम उन्हनि वटि सभु कुझु उन्हनि खे ख़बर आहे असांखे जीअं हो ॿुधाईंदा तीअं असां चवंदासीं हूंदो तव्हां जेको आहे सो छा आख़िर में मुतालबो कंदव कहिड़ी अपील कंदव ऐं तव्हांजो इन हवाले सां जेको आहे सो ज़ाहिर आहे हिकिड़ो इमोशन बि आहे हिकिड़ो जज़्बात उते बि आहे छा चवंदव बसि असां कहिड़ो जज़्बाती थींदासीं असां अलाह खे ख़ुदा खे भॻवान खे यादि कयूं था वरी वरी बि अपील कयूं था हीअ झोली खणी चऊं था ख़ुदा जे वास्ते असांखे पंहिंजो बचो मोटाए ॾिनो वञे पोइ कंहिंजी बि ग़लती आहे हुनखे माफ़ु आहे भली मुंहिंजे बचे जी ग़लती आहे कंहिं ॿिए जी ग़लती आहे या कीअं बि थियो आहे छा बि थियो आहे हुकूमत महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते असां सां सहकार कंदे असांखे पंहिंजो बचिड़ो मोटाए ॾिनो वञे त मां सभिनि जो थोराए थो रहंदुसि नाज़रीन असां आरती बाई जी मदर जेका आहे मिसिस नामूमल उन सां गॾु मौजूदु आहियूं ऐं कोशिशि कयूं था त उन सां ॻाल्हायूं छाकाणि त हू सदमे में आहे ऐं तमामु घणी परेशानी वारे हालत में आहे पर कोशिशि कयूं था त उन सां जेको आहे सो कुझु सुवाल कयूं ऐं उन सां ॻाल्हायूं अमा हीअ ॿुधाइजो तव्हां ज़ाहिर आहे तव्हांजी न्याणी आहे ऐं हीअ तमामु हिकिड़ो वॾो इशू थियो आहे छा चवंदव कहिड़े तरीक़े सां हीअ जेको मामिलो थियो आहे उन में तव्हांखे का ख़बरचार आहे मूंखे कंहिं बि ॻाल्हि जी ख़बर न आहे बसि पंहिंजी इहे जो हथ जोड़ त मां कोई न्याणी मोटाइजो नाज़रीन असां आरती बाई जी मदर जेका आहे मिसिस नामूमल उन सां गॾु मौजूदु आहियूं ऐं कोशिशि कयूं था त उन सां ॻाल्हायूं छाकाणि त हू सदमे में आहे ऐं तमामु घणी परेशानी वारे हालत में आहे पर कोशिशि कयूं था त उन सां जेको आहे सो कुझु सुवाल कयूं ऐं उन सां ॻाल्हायूं अमा हीअ ॿुधाइजो तव्हां ज़ाहिर आहे तव्हांजी न्याणी आहे ऐं हीअ तमामु हिकिड़ो वॾो इशू थियो आहे छा चवंदव कहिड़े तरीक़े सां हीअ जेको मामिलो थियो आहे उन में तव्हांखे का ख़बरचार आहे मूंखे कंहिं बि ॻाल्हि जी ख़बर न आहे बसि तव्हां ज़ाहिर आहे तव्हांजी न्याणी आहे ऐं हीअ तमामु हिकिड़ो वॾो इशू थियो आहे छा चवंदव कहिड़े तरीक़े सां हीअ जेको मामिलो थियो आहे उन में तव्हांखे का ख़बरचार आहे मूंखे कंहिं बि ॻाल्हि जी ख़बर न आहे बसि पंहिंजी इहे जो हथ जोड़ त मां कोई न्याणी मोटाइजो बसि मूंखे पंहिंजी न्याणी जो मुंहिंजी न्याणीअ लाइ कीअं ख़ुदा जे वास्ते मूंखे पंहिंजी न्याणी मोटाइजो बसि तव्हां पोइ हुन वञण खां पोइ तव्हां पंहिंजी न्याणी सां मिलो छो नथा मां नथी मिली सघां मां नथी घुमी सघां मूंखे पोइ ओतिरो थिए मां त दग में किरी पवां मां त मां न ॻाल्हाए सघां अच्छा भला इहो ज़ाहिर आहे घर में माउ धीउ इन जो ज़ाहिर आहे वधीक अटैचमेंट हूंदी आहे तव्हांखे का हुनजी ख़बर हुई त का मोबाइल ते या मैसेंजर ते कॾहिं बि वेठी असां सां गॾु हूंदी वेठी मूंसां गॾु हूंदी का ॻाल्हि पंद हुई न कुझु बि न मां कुझु बि न ॾिठोमांसि कॾहिं बि न कंहिंसां ॻाल्हाईंदे ॾिठोमांसि न कंहिंजो मैसेज ॾिठोमांसि कुझु बि न नाज़रीन लाड़काणे में हिंदू नारी मुसलमान थी पसंदि जो हुन प्रणो कयो आहे उहो जेको नौजवान आहे फवाद हुसैन उहो असां सां गॾु मौजूदु आहे उन सां ॻाल्हायूं था त हीअ कहिड़े तरीक़े सां हुननि जो राब्तो थियो ऐं कीअं हुननि जेको आहे सो इहा मुसलमान हू थी ऐं पोइ शादी हुन सां कई आहे नाम क्या है आपका मोहम्मद फवाज अली
اچھا فواد بھائی یہ بتائیں کہ یہ کس طرح یہ چیزیں ہوئی ہیں, کس طرح آرتی کے ساتھ آپ کا رابطہ ہوا اور مسلمان ہوئی, کتنا ٹائم لگا اور کس طرح اس سے آپ کا جو ہے یہ رابطہ ہوا ہے, کس چیز سے؟ میں ایک ملٹی نیشنل مارکیٹنگ ایجنسی میں کام کرتا ہوں, تو وہاں پہ میں ایچ آر کنسلٹنٹ ہوں. تو لوگوں کی ہائرنگ وغیرہ یہ جتنا بھی طریقہ کار ہے یہ میرے ہی ہاتھ میں. تو پہلے انہوں نے مجھ سے نومبر میں رابطہ کیا تھا, اس وقت میرے پاس ویکینسی تھی لیکن میرے پاس جگہ ختم ہو چکی تھی, تو اس وقت تو میں نے ان کو منع کر دیا تھا. ان کو میں جانتا وہ کتنا ٹائم تھا پہلے آپ سے رابطہ کیا؟ تقریباً 3-4 مہینے, مجھے یاد بھی نہیں تھا. ان کے پاس میرا نمبر اس وقت سے سیف تھا جی. تو اس کے بعد جو ہے انہوں نے تقریباً مجھ سے مارچ کے بالکل اینڈ میں مجھے انہوں نے میرے پاس اپلائی کرا. میرے پاس واٹس ایپ پہ ان کی جو ہے اپلیکیشن ریسیو ہوئی. اچھا کمپنی کون سی ہے آپ کی؟ میری کمپنی ہے ٹیانس گروپس آف پاکستان, ٹھیک ہے. تو اس کے بعد جو ہے انہوں نے میرے پاس رابطہ کیا, تو میرا ان سے رابطہ ہوا. تقریباً جو میری صحیح سے جو بات چیت کنورسیشن ان سے ہوئی وہ میری ہوئی تھی لاسٹ فرائیڈے کا دن تھا. تو فرائیڈے والے دن جو میری ان سے بات ہوئی آلموسٹ 2 یا 3 اپریل تھی وہ. تو ان سے میری اب رابطہ ہوا, تو انہوں نے مجھے بولا کہ میں کراچی آ رہی ہوں اپنی دوست کی شادی میں. اچھا انہوں نے مجھے بتایا نہیں تھا کہ یہ جو ہیں ہندو ہیں. انہوں نے کیونکہ مجھے اپنا نام عائشہ بتایا تھا, تو میں نے کہا ٹھیک ہے صحیح ہے اگر آپ شادی میں آ رہی ہیں. انہوں نے پہلے مجھے بولا کہ مجھے اپلائی کرنا ہے, تو میں نے ان کو پہلے منع کیا تھا. میں نے کہا کیونکہ لاڑکانہ سے آپ نے کراچی آنا ہے, تو اگر آپ کا رہائش وغیرہ ہے تو پھر آپ یہاں پر اسٹے کر سکتی ہیں. انہوں نے بولا مجھے اپنی دوست کی شادی میں آنا ہے, تو اسی حوالے سے پھر میں آپ کے پاس وزٹ کروں گی. میں کہا ٹھیک ہے آپ وزٹ کر لیے گا. تو یہ سیٹرڈے کی شام میں آئی تھیں تقریباً 8:30 بجے کراچی بالکل. تو اس وقت جو ہے پھر میری ان سے ملاقات ہوئی. انہوں نے مجھے بولا کہ ایسا ایسا ہے کہ مجھے اپلائی کرنا ہے. میں نے کہا ٹھیک ہے صحیح ہے اگر آپ نے اپلائی کرنا ہے تو پھر آپ جو ہے CNIC کی کاپی وغیرہ اور ڈاکومنٹس کی کاپی وغیرہ وہ پھر میرے پاس سبمٹ کروا دیں تاکہ میں فردر پروسیس کے لیے اپلائی کر دوں آگے آپ کے لیے. تو انہوں نے مجھے بولا کہ میں جو ہوں کچھ بھی لے کے نہیں آئی. تو میں نے کہا پھر تو آپ اپلائی نہیں کر سکتی, آپ واپس جا سکتی ہیں, آپ واپس جا سکتی ہیں. تو پھر انہوں نے مجھے بتایا کہ دیکھیں میں بات دراصل ایسی ہے کہ میں مسلمان ہونے آئی ہوں یہاں پر, اور مجھے اسلام قبول کرنا ہے. اگر آپ میری ہیلپ کر سکتے ہیں تو ٹھیک ہے, ادروائز میں کسی مدرسے وغیرہ جا کے تو میں وہاں پر اپلائی کر لوں گی, اور اب میں اپنے گھر واپس نہیں جا سکتی. میں چلیں ٹھیک ہے صحیح ہے. تو اس کے بعد پھر میں نے یہ اپنے گھر میں بڑوں سے مشورہ کیا. ایسا نہیں ہے کہ میں نے ان کو کہیں اور رکھا یا اس طریقہ کا کچھ ہو, ایسا نہیں ہے. میرا آپ بڑوں سے بات چیت کر سکتے ہیں, کوئی ایشو نہیں. تو پھر انہوں نے جو ہے میں نے اپنے بڑوں سے مشورہ کیا, کیونکہ میرے گھر پہ جو ہے لیڈیز نہیں ہیں. میری والدہ کے 2.5 سال پہلے انتقال ہو چکا ہے جی. میری سسٹر جو ہے وہ میرڈ ہے, تو میں تو ان کو ہرگز اپنے گھر میں رکھ نہیں سکتا تھا. تو یہ جو ہے میری خالہ کے گھر پہ رہ رہی تھی. میری خالہ میری پڑوس میں ہی رہتی ہیں جی بالکل. میں نے اپنے خالہ خالو سے اجازت لی, ان سے بات چیت کری, اپنے والد صاحب سے اجازت لی کہ ایسے ایسے ہے, یہ لڑکی مسلمان ہونا چاہتی ہے, اور اگر اس کو چھوڑیں بھی تو کراچی میں کہاں چھوڑیں. تو پہلے مشورے یہ چل رہے تھے کہ سارم برنی ٹرسٹ جو ہے وہاں پر ان کو چھوڑ دیا جائے, لیکن وہ وہاں پہ خود بھی جانے پہ ایگری نہیں تھی, اور مجھے بھی مناسب نہیں لگ رہا تھا. تو پھر مشورہ یہ ہوا کہ ٹھیک ہے اگر اس کو اسلام قبول کرنا ہے تو پہلے 1-2 دن دیکھتے ہیں. اگر اس کا ارادہ بدل جاتا ہے تو اس کو پھر گھر پہ کانٹیکٹ کر کے ان کو واپس بھیج دینا, کیونکہ ہمارے پاس ان کے گھر والوں کا نمبر نہیں تھا. یہ نمبر چینج کر آئیں لاڑکانہ سے, اور وہاں پر آ کے انہوں نے مجھے بتایا کہ میں ہندو ہوں. پہلے تو انہوں نے مجھے اپنا نام عائشہ بتایا تھا, تو پھر میرے گھر والوں نے ان سے بات چیت کری. ان کو یہ تو دیکھیں نا, یہ تو صرف آپ کا بیان ہے کہ اس نے کہا کہ میں عائشہ ہوں. اگر آپ سے اس نے بات کی ہوگی اور جب یہ کنورسیشن آپ کی چلی ہوگی تو اس میں آپ نے ضرور سے پوچھا ہوگا. ایسے نہیں ہے کہ اس نے بتایا نہیں ہوگا کہ وہ جو ہے ہندو ہے. نہیں, میری کنورسیشن جو ہے میرے جو موبائل ہیں وہ پولیس والوں کے پاس ہیں, آپ اس میں بالکل دیکھ سکتے ہیں. میری ان سے بھی یہی بات ہوئی تھی, تو اس میں بھی پوری کنورسیشن میں یہی ہے. انہوں نے مجھ سے میرا نام پوچھا تھا, میں نے اپنا نام محمد فواز علی جو میرا ایکچوئل نام ہے میں نے وہی بتایا تھا. انہوں نے مجھے عائشہ نام بتایا تھا, کیونکہ دیکھیں میرے پاس جو ہے آل اوور دا پاکستان لوگ اپلائی کرتے ہیں. ملتان, فیصل آباد, خیرپور, لاہور, ایون میرے پاس میرپور خاص سے بھی لوگ آفس میں میرے کام کرتے ہیں. جب وہ آپ مسلمان ہوئیں تو اس کے بعد آپ نے اسے کہا کہ آپ میرے ساتھ نکاح کرو؟ نہیں, جب میں نے آبزرو کر لیا تھا تو پھر میں نے خود ہی ان کو نکاح کا بولا تھا. کی سوچ بھی نہیں ہوگی کہ میں مسلمان ہو جاؤں تو اس کے کیا نتائج ہوں گے. تو یہ تو آپ کے اوپر تھا. اگر آپ کے پاس آئی ہے تو آپ ان کو پہلے تو ان کے گھر والوں سے رابطہ کرتے, آپ نے کیا ہی نہیں. جب ظاہر ہے اس نے مجھ سے کرا کہ مجھے مسلمان ہونا ہے, میں نے کوئی زور زبردستی نہیں کری, لیکن وہ ماننے پہ تیار نہیں تھی. انہوں نے بولا ٹھیک ہے اگر آپ انفارم کریں گے تو پھر میں یہاں سے بھی چلی جاؤں گی, کیونکہ مجھے اپنے گھر والوں کے پاس جانا نہیں ہے. جس دن میرا نکاح ہوا میں نے اسی دن کوریئر بھی کر دیا تھا ان کے گھر میں نکاح نامہ وغیرہ سب کچھ, اور جو بھی کیا میں نے آئین کی قانون کی تحت کیا. ناظرین, لاڑکانہ شہر کے منارٹی ونگ کے صدر ڈاکٹر صدام چند آہوجا اساں سان گڈ موجود ہیں.
छा था सम्झो त केरु ज़िम्मेवार आहे ऐं इहो वाक़िया छो था थियनि, हिन मामले ते तव्हांजी कहिड़ी राय आहे? असांजी इहा राय हिन मामले ते आरती वारे मामले ते इहो आहे त छोकिरीअ खे किडनैप कयो वियो आहे ऐं छोकिरी दरअसल जेका आहे पंहिंजे रज़ा कुझु न वई ऐं पोइ हुन जेके कीअं बि करे हुन जेको निकाहनामो बि अॼु ताईं हुन पेश न करे सघिया आहिनि ऐं अॼु ताईं छोकिरीअ जी उमिरि जेका आहे 16 साल खां बिलो आहे, 16 साल खां अबो न आहे। असांजे मज़हब या तव्हांजे मज़हब कंहिं मज़हब में इहो आहे त 18 सालनि खां पोइ को बि छोकिरी निकाह करे सघिजे थी या हुनजो मैरिज कराए सघिजे थी। ऐं असांखे इन जे मामले में वधि में वधि असांखे मीडिया ऐं असांखे जेको आहे पुलिस जे तरफ़ खां असांखे तमामु सुठी मोट मिली आहे ऐं असांजी छोकिरी असांखे उमेदु आहे त असां ॾे वापसि ईंदी। अच्छा साईं, उमिरि जे हिसाब सां जीअं तव्हां चओ था 18 जी, त उहो त क्लियर थी चुको आहे, हुनजो सर्टिफिकेट आयो आहे त उहो जेका आहे 25 साल जी। उहो सर्टिफिकेट हुनजो सॼो कूड़ो आहे ऐं हुन जो हिन महिल ताईं हुनजो कार्ड बि ठहियलु न आहे। कार्ड न आहे, पर जेको हुनजो मैट्रिक जो सर्टिफिकेट आहे उनखे वेरीफाई कयो वियो आहे त उहो उनजी उमिरि जेका आहे 25 साल। इहो चवां थो असांजे हिसाब सां इहो न आहे, पर हाणे मैट्रिक जे हिसाब सां चवनि था त इहो उन चवनि पिया SP ऑफिस में असां हिनखे वेरीफाई करायूं था, हुनमें सही ॿियूं सभु ग़लति थियल हुयूं। पोइ उन SP या जज साहिबु जेको उन थियो उहो असांखे उनजी मोल ॼाण न आहे। अच्छा, हीअ जेको वाक़िया थियनि था इन तरह जा, त इन में छा था सम्झो त जेके वालदेन आहिनि का उन्हनि जी का कोताही त कोन्हे? वालदेन जी कोताही कोन्हे का, पर इन में अॼुकल्ह हिकिड़ो माहौल जेको आहे क्रिएट थियो आहे, जेको आहे त अॼु मोबाइलनि जो जेको कमु थी वियो आहे ऐं माण्हू उथे वेहे थो ऐं वञा हर को चए थो त मां लग्ज़री ज़िंदगी गुज़ारियां, उन लग्ज़री ज़िंदगीअ जे करे इहे ख़राबु वाक़िया पेश अचनि था। अच्छा, पर तव्हांजी जेका हुनजे जेके छोकिरी जा वालदेन आहिनि उन्हनि सां बि मिलिया हूंदव, त उहे जेको आहे सो पंहिंजे तरफ़ां छा था चवनि? त उन्हनि कॾहिं को छोकिरी खे ॾिठो इन तरह सां, या कॾहिं हुन ग़लति मोबाइल यूज़ कई, या के ॿिए माण्हूअ सां मैसेज ते को हुन ॻाल्हायो? हा, हो वालदेन चवनि था असां कॾहिं बि छोकिरीअ खे अहिड़ो का बि ॻाल्हि कंदे ॾिठो थिए। छोकिरी असां सां मुतमिन हूंदी ऐं छोकिरी असां सां मंदर में हलंदी ऐं छोकिरी गुरू ग्रंथ पढ़ियल आहे, जेको असांजो क़ुरान शरीफ़ आहे उहो सॼी छोकिरी असांजी पढ़ियल आहे। ऐं असांजे हिकिड़ो हफ़्ते असांजो प्रोग्राम थींदो आहे जेको कीर्तन जेके असां चवंदा आहियूं, हर छोकिरी असांजी उन में कीर्तन जे सां गॾु हलंदी ऐं उते हली असांजी पाठ पूॼा बि कंदी छोकिरी। पर जेको छोकिरो आहे जंहिंसां हाणे हुन मुस्लमान थी पढ़णो कयो आहे, उनजो चवणो त हिन जो इस्लाम ने लाड़ो ऐं हीअ जेके आहिनि किताब बि पढ़ंदी। न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, हो त हाणे हिकिड़ो पंहिंजी ॻाल्हि कंदो, हुन जी ॻाल्हि कई आहे त हुनखे पंहिंजी ॻाल्हि कंदो। असां हुन छोकिरीअ खे कॾहिं बि इहो कंदे न ॾिठो आहे ऐं छोकिरी तव्हांखे चवंदो हर हफ़्ते असां सां कीर्तन ते हलंदी हुई ऐं कीर्तन ते सत्संग कंदी हुई ऐं उते असांजा हुनजा पिया आहिनि सभु डॉक्यूमेंट्स। असां हिंदुनि ॼाणनि खे पैगाम ॾियूं था त पंहिंजे माउ पीउ खां वधीक को बि जो न आहे, जेको माण्हू माउ पीउ जो न आहे त उहो कंहिंजो न थो थी सघे। ऐं असांजी हिंदुनि ॼाण आहे त पंहिंजे घर में रहनि, पंहिंजे मर्दनि सां ख़ुशि रहनि। हिकिड़ा वॾा सेटबैक थियनि था ऐं जेके उहे वालदेन आहिनि उहे वरी वीचारा तमामु घणो परेशान आहिनि, उन्हनि जे घरनि जे अंदरि जेको आहे ॼण त हिकिड़ो मातम मतलबु आहे। इहो सही बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे हुनजे घरनि में ईअं हूंदो आहे ॼण त को हुनजो माण्हू मरी वियो आहे ऐं जेके बि हुनजा वालदेन, पर उहो त छा, पर असां सॼे लाड़काणे वासी हुजूं या कंहिं बि शहर में जेको वाक़ियो थिए थो त सॼे शहर जो ईअं हूंदो आहे त ॼण को असांखे घरनि में राकास घुमी वियो आहे ऐं असां कंहिं बि माण्हूअ खे ॼण त ईअं का बि शइ न वणंदी आहे, न मानी न टिकी न मंदरु न मस्जिद न बचा ॿार, असांखे रुॻो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ॾे पासे तवजो असांजी जानी जेका आहे वापसि अचे ऐं असां सां गॾु हुजे। हम सब जानते हैं एक इशू हुआ है जिसमें एक हिंदू लड़की है आरती बाई, उसका नाम था, फॉर्मर नाम था आरती बाई। वो सैटरडे 3 अप्रैल को घर से अपने जो घर में बताती है कि मैं पार्लर में काम करती हूँ उसके लिए निकलती है एंड शी नेवर रिटर्न्स। उसके ऊपर उन्होंने FIR रजिस्टर कराई, जो जिस तरह उन्होंने कराई हमने उनको इनकरेज किया कि आप FIR रजिस्टर कराएं और FIR रजिस्टर होने के बाद उसके ऊपर जो लीगल कार्रवाई हमने की, उस लीगल कार्रवाई में हमने उनके घर वालों को भी शामिल तफ्तीश किया। हमने देखा घर से कोई प्रेशर ना हो, हमने उसके सारे जो दोस्त हैं अहबाब हैं उनको शामिल तफ्तीश किया। जिस ब्यूटी पार्लर का वो घर कह कर गई हमने उनको भी शामिल तफ्तीश किया, उससे भी इंटरव्यू लिया। एक लड़का है घर का जो उनका काम करता है, वो उनके साथ जाता था उनको छोड़ने और लेने, उसको शामिल तफ्तीश किया। इन सब में कोई जो हमें थोड़ी बेसिक लीड्स मिली, उन सब की बेस पर हमने हर लीड को परस्यू किया, बट इवेंचुअली हर लीड जो है वो डेड होती गई। किसी को कुछ नहीं पता था, कुछ नहीं मिल रहा था। इवन उसकी दोस्तें कहती थी वो अपनी बहन से बड़ी करीब है, हमने उसकी बहन को भी इंटरव्यू किया। जिस लड़के के साथ वो आती जाती थी वो ब्यूटी पार्लर वाले ने बताया कि मैं तो इनको बहुत पहले बता चुका था मेरे पास काम नहीं करती। हमने उसको भी परस्यू किया, हमने उसको लेकिन शामिल तफ्तीश किया। इस सब के बाद हमने फिर टेक्निकल इन्फॉर्मेशन हम साथ साथ परस्यू कर रहे थे। टेक्निकल इन्फॉर्मेशन में भी उसके कोई ऐसा क्लू नहीं मिल रहा था।
لیکن ایونچولی ہمیں تھرسڈے کو ایک کلو ملتا ہے جس میں ہمیں پتہ چلا کہ وہ کراچی ہے. ٹیکنیکل انفارمیشن کی بیس پہ ملا ہم نے اس کے لیے جو ایک ٹیکنیکل انفارمیشن جو آئی ٹی رن سولوشن ہم کر سکتے تھے ہم نے سارے اختیار کیے. لاڑکانہ ہے اور یہاں لاڑکانہ سے بس اسٹینڈ سے ہم نے ان کو اریسٹ کیا, اور اریسٹ تو نہیں کر سکتے لیکن اس کے ساتھ جو کیونکہ کڈنیپنگ کا کیس رجسٹر ہوا تھا تو ہم نے شکی گرفتار کیا اس کے ساتھ جو لڑکا تھا, اور اس کو ہم دونوں کو کورٹ میں صبح 7 بجے کا ٹائم ہے جس ٹائم ہم نے اریسٹ کیا, اور 8:30 ہم سیدھا کورٹ لائے اور کورٹ کھلتے ہم نے ان کو کورٹ میں پیش کر دیا, جس میں وہ لڑکی اپنا بیان دے چکی ہے کہ میں رضامندی سے گئی تھی اور میں شادی کر چکی ہوں اور میں مسلمان ہو گئی ہوں. नाज़रीन, आरती बाई जेका मुसलमान बणिजी आयशा थी चुकी आहे, उन जे हवाले सां जेको आहे सो असां पंहिंजो प्रोग्राम कयो ऐं उन में कोशिशि कई त जेके बि माण्हू आहिनि उन जी असां इन हवाले सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल शामिलु रखूं. सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो. वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं. तेसिताईं इजाज़त ॾींदा. अलाह निगहबान.